टंडोलायार में सिंध जी तर्जुमानी कंदड़ सिंधी चैनल एसएस न्यूज़ ऐं रोज़ानी सिंधुसार अख़बार जे ज़िले ऑफिस जो इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताही तक़रीब में एसएस न्यूज़ ऐं सिंधुसार अख़बार जे CEO जनाब साजिद हुसैन सोलंकी, MD नज़र सियाल, डायरेक्टर न्यूज़ ख़ालिद चांडियो ऐं ॿियनि बि शिरकत कई। उन मौक़े ते साजिद हुसैन सोलंकी एसएस न्यूज़ ऐं सिंधुसार अख़बार जे ऑफिस खोलण ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो आहे त सिंध जे अवाम जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदड़ इदारो आहे, जंहिं करे थोरे वक़्त में एसएस न्यूज़ सिंध जे माण्हुनि में मक़बूल बणिजी वियो आहे। हुन चयो आहे त एसएस न्यूज़ जी कामयाबीअ जे पोयां उन में कमु कंदड़ वर्कर आहिनि, जिन मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। एसएस न्यूज़ जी कामयाबी हू पंहिंजी टीम जे नाले करे थो। तक़रीब में जन्नत नसीर, मुर्क मुनव्वर तरफ़ां CEO साजिद हुसैन सोलंकी, न्यूज़ डायरेक्टर ख़ालिद चांडियो ऐं MD नज़र सियाल खे गुलदस्ता बि पेश कया विया, जॾहिं त सहाफ़ी शाइर लेखक मरहूम नसीर नोहड़ियो जे फ़र्ज़ंदनि उबैद नसीर नोहड़ियो ऐं आबिद नसीर नोहड़ियो संदसि शाइरीअ जो किताब तोहफ़े तौरु पेश कयो। एसएस न्यूज़ जे ज़िले रिपोर्टर राजा रजिब नोहड़ियो, तालके रिपोर्टर मोलचंद कूली, बुकेरा शरीफ़ जे अहमद सोलंकी महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त अॻूणे प्रेस क्लब टंडोलायार जे सदर ग़ुलाम रसूल नोहड़ियो, मुनव्वर नोहड़ियो, बुकेरा शरीफ़ प्रेस क्लब सदर शबीर जरवार, मोलचंद मेंगवाड़, अनवर नोहड़ियो, राजा गुल मोहम्मद निहाल, अब्बासी, झंडो सोलंकी, मोलचंद कूली ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।